सुरहो नथी मत हो त न पंहिंजो कन जे हुयूं दर मथे दादुलियूं से पियूं रत रुअन लखे लोदियूं हितां बानियूं बारो चन हित थियूं सैयद सैयद कन शल अॻियां सैयद सैयद चवन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यार सिपारे सूरत यूनुस की हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला अवाई असांजी ज़िंदगी जो एक अजीब ऐं गरीब मिसाल बयान फरमायो। फरमाई इन्नमा मसलुल हयातिद दुनिया कमा ओ दुनिया जा इंसानो तव्हांजी हयाती पोख वांगुरु जियां ज़मीन में कॾहिं कणक जी पोख कॾहिं सारनि जी पोख कॾहिं वोगन जी पोख कॾहिं कमंद जी पोख सारनि जो लाबारो थींदो कणक जी पोख कणक जो लाबारो थींदो वोगन जी पोख वोगन जी कटाई थींदी कमंद जी पोख। फरमाई इन्नमा मसलुल हयातिद दुनिया कमा ओ दुनिया जा सरदारो तव्हांजी हयाती भी ने पोख वांगुरु अथव। जियां ज़मीन साॻी हूंदी आहे पर पोख मटबी रहबी आहे ईअं ई तव्हांजूं जॻहूं तव्हांजूं ज़मीनूं तव्हांजा बाग तव्हांजा बाग़ीचा तव्हांजा बंगला तव्हांजूं मालातूं तव्हांजा कारखाना तव्हांजूं फैक्टरियूं तव्हांजूं कारूं तव्हांजा बेजारा साॻा दर ते बीठा हूंदा पर यार मटमारा को ज़मानो अहिड़ो हुयो जो इन्हनि जॻहुनि जा मालिक ज़मीनुनि जा मालिक ऐं वारिस ॿिया हुया। अॼु तव्हां ईअं सां आहियो वरी 40-50 साल खां बाद तव्हां ईअं सां बि आस्ते आस्ते हलिया वेंदासीं वरी ॿिया अचे इन्हनि ज़मीनुनि ऐं मिल्कियतुनि जा वारिस बणो। हिकिड़ो काफ़िलो वियो हलियो मुंहिंजी उमिरि आहे 50 साल 50 साल में काफ़िलो सॼो वियो हलियो मुंहिंजो बाबो वियो ॾाॾो वियो नानो वियो ही असांजी हयाती में विया। हाणे असां पाण बाबा बणिजी वियासीं ॾाॾा ई नाना बणिजी वियासीं 50 साल खां बाद वरी असां वारो काफ़िलो बि हलियो ईंदो वरी ॿियो काफ़िलो हर 50 साल खां बाद काफ़िलो मटिबो आहे। चांडे साहब चयो काफ़िला के ई वया हिन दार दुनिया खे छॾे केरु आए जो रहे हितड़े हमेशा घर वॾे कई काफ़िला विया। हज़रत आदम अलैहिस्सलाम के भी 8,500 साल गुज़रे 8,500 साल में केॾा काफ़िला विया। असांजे मिठे नाले वारे आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी तकरीबन 1450 साल गुज़री विया आहिनि। 1450 साल में केतिरा काफ़िला विया हिकिड़ा काफ़िला ईंदा विया वेंदा। असांजी हयात पोख वांगुरु वरी क़यामत जे ॾींहुं क़ब्र मां उथंदासीं बि ईअं पोख वांगुरु। हदीस में अचे तो आखिरी क़यामत जॾहिं ईंदी त वॾी बारिश पवंदी
40 ॾींहं 40 रातियूं मुसलसल बारिश पवंदी। मुझे नबी फरमायो पोइ आदम खां वठी ईसा ताईं, ईसा खां वठी क़यामत ताईं जेके आया विया जेके मौजूद जेके ईंदा नंढा वॾा जवान कुराड़ा औरतूं अमीर गरीब पीर फ़कीर वली गौस इमाम शहीद नबी रसूल मुझे सुने नबी फरमायो पूरी दुनिया जा इंसान क़यामत जे ॾींहुं क़ब्र मां ॿाहिरि निकिरी ईंदा जीअं पोख ज़मीन मां ॿाहिरि निकिरी ईंदी आहे। तव्हां ॾिसंदा वारीअ जा दड़ा जबल का शइ न हूंदी आहे, वरी बारिश जो पवंदी आहे त सला निकिरंदा आहिनि, अजीब अजीब क़िस्म जूं बूटियूं। ईअं असांजो भली नाम निशान ख़तम थी वियो, उहा बारिश जो वसनी त असां ईअं ई निकिरंदा। पोइ जेकॾहिं ज़मीन भली हूंदी हर उनखे भलो हूंदो, बिज भलो हूंदो, पाणी टाइम जो हूंदो, भाण भलो हूंदो त उहा पोख ज़मीन मां भली थी करे ॿाहिरि निकिरंदी आहे। जेकर ज़मीन ते महिनत न हुई, पाणी टाइम जो न हुयो, भाण सही न हुयो त पोइ के सला सुकल के सड़ियल के खाधल। ईअं ई क़यामत जो ॾींहुं थींदो जंहिंजो ईमान ऐं अक़ीदो सही हूंदो, अमल चङा हूंदा, निमाज़ जी फराइज़ जी पाबंदी कईसीं, नबी से जे सुन्नतुनि खे ज़िंदा कयोसीं। मुझे नबी फरमायो क़यामत जे ॾींहुं क़ब्र मां उथंदा त ख़ूबसूरत सोहरा सेवता गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी करे ॿाहिरि। पर जेकॾहिं ईमान ऐं अक़ीदो सही न हुयो, अमल चङा न हुया, नमाज़ जी परवाह न ज़िक्र न अज़कार न तिलावत न सुन्नत जो ख्याल न हलाल हराम जो पतो न जायज़ न नाजायज़ जो पतो। पोइ जीअं ॾिसंदा के सला सुकल के सड़ियल के खाधल कमज़ोर। ईअं ई क़यामत जो ॾींहुं थींदो, क़ुरान थो फरमाए के माण्हू क़ब्र मां उथंदा त अखियुनि खां अंधा हूंदा। रब खे रोई करे चवंदा रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा। या अल्लाह मूंखे अंधो करे छो ठाहियो अथव, मां त दुनिया में ॾिसंदोसि 5 किलोमीटर परे नौशहरे जो टावर बि मां ॾिसंदोसि, खट ते सुतो पियो हूंदोसि, 50,000 फुट हवाई जहाज मथो उॾामंदो ईंदो, उहो बि ॾिसंदोसि। अॼु छो मूंखे अंधो करे उथारियो वियो आहे, हेॾो ज़ुल्म मूंसां छो थियो आहे। रब जे तरफ़ों वरदी ईंदी वमा ज़लमनाहुम, असां कंहिंसां बि ज़ुल्म कोन कंदा आहियूं, वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून, तो पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां ज़ुल्म त न कयां जॾहिं तुंहिंजी हिदायत जे लाइ मां क़ुरान न मोकिलियो हुजे। आलिम आया, नबी आया, तुंहिंजी हिदायत जे लाइ मां 30 सिपारनि जो क़ुरान मोकिलियुमि, पर तोखे कावश अख़बार पढ़ण जो टाइम मिले पियो, ज़ालिम इबरत पढ़ण जो तोखे टाइम मिले पियो, नावल रिसालनि जे पढ़ण जो तोखे टाइम मिले पियो, मोबाइल ते को इंग्लिश में मैसेज न पियो अचे, ज़ालिम पाण न पियो पढ़ी सघीं त वरी ॿियनि खे पियो चवीं, पुट खे पियो चवीं, धीउ खे पियो चवीं, ही मुंहिंजे मैसेज आयो आहे, मूंखे पढ़ी ॿुधा छा मैसेज आयो आहे, 7,000 आया आहिनि या 8,000 आया आहिनि, पर 30 सिपारनि जो मैसेज मां तोॾे मोकिलियो, 50 साल 60 साल गुज़री विया,
कुरान मजीद जो ख़त्म त कोन कजी, कुरान पढ़ी त कोन, पर कुरान जी ज़ियारत भी न कई। काल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा। तू कुरान के विसारे छो, तू कुरान खां अंधो थी वे, तंहिंजे करे मां तोखे अंधो कयो आ। ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तुंहिंजो आ। जैसी करनी वैसी भरनी, जरा करके तो देख, जन्नत भी है जहन्नम भी है, जरा मर के तो देख। ॾोह तुंहिंजो आहे, मुंहिंजो न आहे। तू कुरान खां अंधो थी, तंहिंजे करे मां तोखे अंधो करे। मां हिते जेकर कंहिंखां पुछा कया त साल में कुरान जा घणा ख़त्मा कढंदा हो, त जवाब ज़ीरो। सॼे साल में हिकिड़ो बि कुरान जो ताकू में सजाया जाता हूँ, दो दो के पिलाया जाता हूँ। कुरान दा तुझे रब के अल्लाह मुसलमाननि मुंहिंजो हशर इहो कयो आहे जो मूंखे ताक़त सजाए करे रखियो अथनि। ताको बि छित जे भरिसां लॻायो अथनि कुरान जो, मतां का ॿार जो हथ पहुची सघे। सॼो साल गुज़री वियो, कुरान मजीद पढ़ियूं त कोन, कुरान जी ज़ियारत कान कयूं, पर मूंखे छंडियो बि कोन। असां जूं अदरियूं भेनरूं रोज़ानो दरियूं छंडींदियूं, दरवाज़ा छंडींदियूं, पेटिन खे छंडींदियूं, रलनि खे ऐं चादरुनि खे छंडींदियूं। रोज़ानो पंहिंजे घर जे फर्श खे पोची हणी करे साफ़ कंदियूं, पर कुरान खे साल थी वियो आहे, छंडियोसीं बि कोन। कबूतर ऐं झिरकियुनि वेठियूं कुरान ते पयूं। हिकिड़े मुसलमान पंहिंजे न्याणीअ खे चयो, पुट ही पैसा लिकाए रखो, जुमे ते मां वठंदो सही। न्याणी वञी पैसा रखिया कुरान में। पीउ चईसि, पुट कुरान मजीद में पैसा तो छो रखिया? चई, बाबा अलमारी जो दरवाजो भी रोज़ानो खुले थो, पेटीअ खे बि अम्मा रोज़ानो 10 दफ़ा 15 दफ़ा खोलींदी आहे। अलमारी में पेटी में रखां त पैसा गुम थी वञनि। कुरान खे 10 सालनि जा साल केरु खोले ई कोन थो, तंहिंजे करे कुरान में पैसा महफ़ूज़ पिया आहिनि। ही हाल आहे असां मुसलमाननि जो। कुरान दा तुझे रब खे, या अल्लाह मुसलमाननि मुंहिंजो हशर इहो कयो आहे जो कंहिंजी में कंहिंजी बकरी कंहिंजी रिढ गुम थी थी वञे त मूंखे मथे ते खणी करे दर दर ते रुलाईंदा पिया वञनि। कुरान दा तुझे रब खे, या अल्लाह मुसलमाननि मुंहिंजो हशर इहो कयो आहे जो कंहिंजी में कंहिंजी ढगी बीमार थी थिए त कुरान मजीद खणी करे मथों पिया घुमाइनि। ओ हिकिड़े मुसलमान जो गॾो बीमार थी पियो, कुरान मजीद खणी करे गॾ ते पियो घुमाए। कुरान दा तुझे रब खे, या अल्लाह मुसलमाननि मुंहिंजो हशर इहो कयो आहे जो आयतुल कुर्सी जो तावीज़ बनाए, सूरत यासीन जो तावीज़ बनाए। को मूंखे गिचीअ में ॿधियो वेठो आहे, को बाह में ॿधियो वेठो आहे। सॼो ॾींहुं नौशहर जे होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं पिया था ॾिसूं, कुरान गिचीअ में ॿधो पियो आहे। बाथरूम में थो मुसलमान वञे, कुरान बाह में ॿधो पियो आहे। तड़ वारी हालत में आहे, तॾहिं बि कुरान हुनजे जिस्म में ॿधो पियो आहे। ही हाल आहे असां मुसलमाननि जो। को मरी थो वञे त मथनो कुरान मजीद था रखूं, आदनामे ते कुरान मजीद लिखी करे क़ब्र में पिया विझूं। 3 ॾींहंनि खां बाद मयत फाटे पियो, उहा सॼी बदबू रत ई पोइ कुरान में। क़ब्रस्ताननि में वञो त उते कपिड़े ते कुरान मजीद जा कुल लिखिया पिया आहिनि, पत्थरनि ते कुरान मजीद जूं सूरतूं लिखियूं पयूं आहिनि। सॼो ॾींहुं नौशहर फिरोज जा कुता ई गॾु कुरान मजीद जे मथां पिया था हलनि। ही हाल कयो आहे असां मुसलमाननि कुरान जो। कुरान क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह जो रसूल बि फरियादी थींदो, वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। कुरान तो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो रसूल फरियादी थींदो, चवंदो, या अल्लाह
मुझी न कौम मुझे कुरान के छड़े नो जद नबी भी फरादी थी भी है कुरान भी असा जे मथों दाई थी भी है वो केरा जेको तवाई असा के उन दी बचाए अज वायदो कयो कुरान पढ़ो बाबा सुबह जो कुरान पढ़ो मौलविन जे गालन ते कुछ इत्माद कयो यकीन कयो अमल करण जी कोशिश कयो पढ़ो नथो अचे ज़ियारत कयो इन जी ज़ियारत में भी सवाब नबी से फरमायो बैतुल्लाह जी ज़ियारत में सवाब थव एकड़ो मुसलमान होते हज उम्र ते वियो आ तिलावत करण में त सवाब आ नफिलन पढ़ण में त सवाब आ तवाफ करण में त सवाब आ पर एकड़ो मुसलमान रुगो बैतुल्लाह दे प्यार ऐं मोहब्बत सां ॾिसे थो पियो मुझे नबी फरमाए ॾिसण में भी सवाब अथसि ज़मज़म जो पानी पियण त भली ॻाल्हि आ पंहिंजे अखियुनि खे पंहिंजे जिस्म खे लॻाइण त भली ॻाल्हि आ पर मुझे नबी फरमायो ज़मज़म जे पाणीअ खे ॾिसण में भी सवाब अथव अबे अम्मा जी खिदमत करो तो वडो सवाब आ अबे अम्मा के जोर ॾियण अबे अम्मा जा अंगल आराम ॾियण तो वडो सवाब आ पर मुझे नबी फरमायो अबे अम्मा जी ज़ियारत में भी सवाब अथव मुझे नबी फरमायो आलिमन जी खिदमत करण में त सवाब अथव पर आलिमन जी ज़ियारत में भी सवाब अथव उन्हें मुझे नबी फरमायो कुरान मजीद पढ़ण त सवाब पढ़ाइण त सवाब ॿुधण त सवाब ॿुधाइण त सवाब पर मुझे सोने नबी फरमाए न कुरान मजीद जी ज़ियारत में भी सवाब अथव ऐं क़बर ऐं क़यामत जो साथी इहो कुरान अथव कोई कोन हलंदो क़बर में हज़रत उमर नबी से अर्ज़ कयो साईं क़बर में कुरान हूंदो पर फमहावदा उमर कुरान क़बर में भी हूंदो हज़रत उमर फरमायो साईं पोइ परवाह न आहे जेकर कुरान क़बर में हूंदो त मुंहुं ॾेई ईंदासीं सम्झो सुभाणे हज़रत उमर अर्ज़ कयो साईं क़यामत जे ॾींहुं भी कुरान हूंदो नबी से फमहावदा उमर क़यामत जे ॾींहुं भी कुरान हूंदो हज़रत उमर फरमायो पोइ परवाह न आहे मुंहुं ॾेई ईंदासीं चांदो सच थो चवे रब ॼाणे कुरान थो बेश्ती उमाणे थींदी रोशन क़बर सुभाणे जन कई आ ख़िदमत गारी कुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी पढ़ंदा कयो रोज़ानो केॾी महिल बि टाइम मिले सुबुह जो मंझंदि जो शाम जो सुम्हण जे वक़्त में कुरान पढ़ंदा कयो कब्रिस्तान में वञो असांजा अज़ीज़ क़रीब जेके फौत थी विया आहिनि उते वञी कुरान पढ़ंदा कयो वॾे में वॾो उन्हनि खे फ़ाइदो कुरान पढ़ण सां जेकर चाहियो था त असांजे अज़ीज़नि क़रीबनि खे असांजे अरबाब साहब खे फ़ाइदो मिले त उनजे पोयरनि खे मां गुज़ारिश थो कयां त जेतिरो थी सघे कुरान पढ़ी करे उनखे बख़्श कब्रिस्तान ते वञो उते कलाकनि जा कलाक वेही कुरान पढ़ो इंशा अल्लाह कुरान जी बरकत जे करे रब उन्हनि खे माफ़ी ॾींदो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा मुंहिंजे नबी फरमायो केवलनि वांगुरु हूंदा सॼी दुनिया जा इंसान पिया पंहिंजे पेरनि जे हेठि उन्हनि खे लताड़ींदा मौत त हूंदो ई चिथाड़ींदा दाऊं करे रब खे चवंदा या अल्लाह हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे अल्लाह से फरमाईंदो वमा ज़लमनाहुम असां ज़ुल्म कोन कयो आहे वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि आलिमन अची तव्हांखे सम्झायो वला तमशी फिल अर्ज़ि मरहा ओ इंसान ज़मीन ते आकर न कर तकब्बुर न कर गुरूर न कर इन्नक लन तखरिकल अर्ज़ पैर ज़ोर सां ज़मीन ते थो हणी छा तोखे एतिरी ताक़त आहे जो तूं ज़मीन खे चीरे सघीं वलन तबलुगल जिबाल तूला कंधो मथे करे आकर गुरूर मां निराग ते टोपी रखी करे नौशहर जे बाज़ार में ग़रीबन मिस्कीननि खे धिकाई धूणा पियो ॾी छा तोखे एतिरी ताक़त आहे जो तूं जबलनि जे चोटी खे पहुची सघीं
अव्वलु का कतरतुल तुझी इब्तिदा पानी जो गलीज कतरो लट्टे के लगे तो लट्टो भी पलीत बदन के लगे तो बदन भी पलीत तुझे जिस्म मां यो गलीज पानी बाहर निकले तो तोखे मस्जिद में वञण जी इजाजत ना है तोखे कुरान पढ़ण जी इजाजत ना है फल्यंजुरिल इंसानु मिम्मा खुलिका आलिमन तवके समझायो तॾहिं तोखे पैदा छा न कयो वियो आहे कॾहिं पंहिंजी असलियत ॾे निहार तोखे सोन मां कोन ठाहियो वियो तोखे चांदी मां कोन ठाहियो वियो तोखे मुश्क ऐं अंबर जे गारे मां न बनायो वियो अल्लाह से फमा खुलिका मिम्मा इन दाफिक हिकिड़ो गलीज़ पानी हुयो जेको अबे जे जिस्म मां ॿाहिरि निकितो उन गलीज़ पाणीअ मां ज़ालिम तोखे मां रब पैदा कयो आहे इहो एॾो गलीज़ पाणी हो ही बागड़ी भील कोली वांगा गिदड़ खाईंदा बगड़ खाईंदा मुअल जानवरनि जूं खलूं लाहे करे उन्हनि जा गोश्त खाईंदा पर जंहिं पाणी मां इंसान पैदा थियो आहे इन पाणी खां इहो शिकारी इहो कोली बि नफ़रत पियो करे अल्लाह से फरमा सुम्मा खलकना नुतफता अलका फखलकना अलकत मुज़गा फखलकना मुज़गता इज़ामा फकसौना इज़ामा लहमा उन पाणीअ जी गलीज़ कतरे खे रत जो दिग माग बनायुमि वरी रत जे दिग खे गोश्त जो लोथड़ो मां बनायुमि वरी इन गोश्त जे लोथड़े जे मथां हॾनि जो पिंजरो मां तयारु कयुमि फकसौनल इज़ाम लहमा वरी हॾनि जे मथां गोश्त खे असां चाढ़ियोसीं सुम्मा अंशानाहु ख़ल्क़न आख़र वरी इन गोश्त जे लोथड़े हॾनि जे पिंजरे में अलम नजअल लहू ऐनैन करमल तुझू अखियूं पिया ठाहियूं वलिसान व शफ़तैन करमल तुंहिंजा चपड़ाई ज़ुबान पिया ठाहियूं अगरि ज़ालिम तुंहिंजे पीउ खे बि पतो कोन हुयो तुंहिंजो बाबो बि करमल नौशारो करमल मोरो करमल दोग ऐं बांधीअ जे पिड़ीअ ते धिका खाईंदो पियो अचे तुंहिंजी अम्मा खे बि पतो कोन हुयो अम्मा बि करमल थाव पई मले करमल लटड़ा पई धोए करमल अटो पई ॻोहे अल्लाह से फवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा तव्हांजे मायरुनि जे रहमन में फी ज़ुलुमातिन सलास टिन टिन ऊंदा हिन जे अंदरि पाणीअ जे मथां तव्हां जूं सुहिणियूं सुहिणियूं तस्वीरूं मां रब पियो ठाहे वाखिर कजीफ़तुन तुंहिंजी इंतिहाई आहे त तूं मुर्दार तूं ढूंढा नौशारे जो कुत्तो या गॾ मरी वञे उनखे 3 ॾींहं ॿार रखो एतिरी कुते जी गॾ में धप न थींदी जेतिरी न मोतबर इंसान में धप थींदी 3 ॾींहं रुगो हिन जो लाश ॿाहिरि रखियो त पुट बि वेझो कोन ईंदसि तुझी इंतिहाई आहे तूं मुर्दार तूं ढूंढा वांत तामिल बैनहुमा कज़रतन इन इब्तिदाई इंतिहा जे विच में पंहिंजे पेट में गंदगी जा ढेर खणी करे घुमी पियो ऐं चई थो मूं जहिड़ो को मोतबर आहे आलमनि तोखे ॾाढो सम्झायो पर तो वटि कुझु पैसो आयो दुबई जो कुझु ठीकनि जो कुझु केलनि जे बागनि जा तो वटि पैसा आया पोइ तुंहिंजे दिमाग़ में अचे तिॾ वेठी त नौशारे में मूं जहिड़ो कहिड़ो आहे ई कोन पोइ करमल सूबेदार जी दावत पियो करे करमल DSP जी ASP जी चई पियो मां थाणनि जो मालिक आहियां पोइ ग़रीबनि मिसकीननि जे प्लाटनि ते कब्ज़ा ज़मीनुनि ते कब्ज़ा कंहिंजी मेंह खाई वे कंहिंजी बकरी खाई वे कंहिंजा पैसा खाई वे चई पियो मूं जहिड़ो कहिड़ो आहे ई कोन अल्लाह साईं फरमाईंदो इहो हे ग़रीब मिसकीन अथई जिन खे तो दुनिया में ईज़ायो हाणे तोखे त पंहिंजे पेरनि जे हेठों पिया लताड़नि ॾोह मुंहिंजो कोन्हे ॾोह तुंहिंजो आहे जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख ज़ुल्म एतिरो कयो जेतिरो बर्दाश्त करे सघो ज़ुल्म ज़ुल्मातु यौमल क़ियामह हिते हिकिड़ो ज़ुल्म कयो अॻिते ज़ुल्म ई ज़ुल्म इन्हनि ग़रीबनि खां डिॼंदा कयो वॾेरनि खां न डिॼो सरदारनि खां न डिॼो इन्हनि बदमाशनि खां न डिॼो इन्हनि ग़रीबनि खां डिॼो ओए जेके ग़रीब मिसकीन जंहिंजा लटड़ा मेरा लटड़ा फाटल
हिकिड़ो पाचो मथे ॿियो पाचो हेठि पेरनि में छिगल जुती इन्हनि ग़रीबनि जे आहुनि खां बचंदा कयो। नबी साईं फरमायो मज़लूम थियो ज़ालिम न थियो, मज़लूम थियो ज़ालिम न थियो, ज़ालिमनि जा ॿई जहान बर्बाद थव। ही जहान भी बर्बाद, आखिरत वारो जहान भी बर्बाद, कब्र भी बर्बाद थव। मुझे नबी फरमायो मज़लूम थियो ज़ालिम न थियो। ज़ालिमनि जो क़यामत जे ॾींहुं हशर इहो हूंदो जो माण्हुनि जे पेरनि में पिया लताड़बा। मौलाना यूनुस रहमतुल्लाह अलैह बिखरे हुए मोती में हिकिड़ो वाक़ियो लिखियो। हिकिड़ो नंढड़ो ॿार हुयो, पोइ अम्मा हुनखे थञ पई पियारे। हिकिड़ो वॾेरो सरदार सुवारी ते वञे पियो, भली सुवारी भला लटा भली जुती, तो उन मां पंहिंजे बच्चे जे लाइ दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे हिन जहिड़ो बणाजा, मुंहिंजे बच्चे खे हिन जहिड़ो बणा। तो उन नंढड़े ॿार पंहिंजे अम्मा जे छातीअ मां वात कढी करे रब खे जो, या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं मूंखे न कजां, मूंखे इन जहिड़ो न बनाइजां। वरी थोरी देरि खां बाद हिकिड़ी औरत हुई जंहिंखे माण्हू कीलींदा पिया अचनि, उनखे लतूं पिया हणनि, चंबा पिया हणनि, वेचारी जा वार बि बिखरी विया। दाऊं पई करे अदा मां ॾो न कयो आहे, मां बेकसूर आहियां। तो उन मां रब खां दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे हिन माईअ जहिड़ो न बणाइजां जंहिंजी हेॾी बेइज़ती पई थी थिए, माण्हू हुनखे लतूं पिया था हणनि। त उन नंढड़े ॿार अम्मा जे बुबड़े मां वात कढी करे चयो, या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं न कजां, मूंखे इन जहिड़ो बनाइजां। त मां चयसि छो, मां तुंहिंजे लाइ करी पई दुआ घुरां त तूं वॾेरो थी, तूं सरदार थी, तूं गाॾियुनि ते घुमी, तोखे भला लटा भलियूं जुतियूं। हिन माईअ जी त केॾी बेइज़ती पई थी थिए, लटा कपिड़ा फाटी विया अथसि, माण्हू लतूं पिया था हणनि। त उन नंढड़े ॿार पंहिंजे माउ खे चयो, या ओ मुंहिंजी अम्मा, असांजे नबी फरमायो आहे मज़लूम थियो ज़ालिम न थियो। अम्मा इहो जेको पहिरियों शख़्स हो जंहिंजी सुवारी भली, जंहिंजा लटा भला, जंहिंजी जुती भली, इहो ज़ालिम हुयो। तंहिंजे करे मां रब खे चयो, या अल्लाह मूंखे ज़ालिम न बणाइजां। हीअ माई जंहिंजा वार बि बिखरी विया, जंहिंखे लतूं पिया हणनि, जेका वेचारी दाऊं पई करे, इहा मज़लूम हुई। तंहिंजे करे मां रब खां दुआ घुरी, या अल्लाह मूंखे मज़लूम कजां, ज़ालिम न कजां। असांजे नबी फरमायो आहे मज़लूम थियो ज़ालिम न थियो। मज़लूमनि जा 50 साल 60 साल ॾुखनि में गुज़री वेंदा, ज़ालिमनि जा सॼा जहान बर्बाद थी वेंदा। ज़ुल्म एतिरो कयो जेको बर्दाश्त करे सघो, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंखे ॾुखायो। इंसान त पंहिंजी जाइ ते, अलाह जी मखलूक खे तकलीफ़ न ॾे। बेज़ुबाना जेके जानवर आहिनि, कुता, अॼु माण्हू कुतनि खे था वेगाए। कुकरनि जी मेल वञी ॾिसो त उते छा आहे, नाच पिया कर, वठ जवा वठ वठ वठ, कुतनि खे पिया पटराए मेरनि खां। नबी साईं फरमायो मेराज वारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि, जेका हुई त गुनहगार, हुई त ॾोहार, हुई त फाहिश, पर कुतीअ जे नंढड़े गुलर जे करे वञी जन्नत में पहुती। मां पुछा कि हीअ माई हिते कीअं पहुती? मूंखे चयोसि हुई त गुनहगार, फाहिश औरत हुई, पर कुतीअ जो नंढड़ो गुलर उञ में बेहाल हुयो। हिन माई खे उन गुलर ते रहमत हो। पंहिंजे मथे जी पोती लाहे मोज़े में ॿधी खूह मां पाणी कढी उन गुलर खे पियारई। अल्लाह जो रहम जोश में अची वियो। रब फरमाए हिन कुतीअ जे गुलर ते रहम कयो आहे त मां रब हिन ते रहम छो न कयांसि। इरहमू मन फिल अर्ज़ यरहमू मन फिस समा। मुंहिंजे नबी फरमायो ज़मीन वारी मखलूक ते तव्हां रहम कयो त आसमान वारो रब तव्हां ते रहम। बाबा जलसे में तो मोबाइल बंद कयो, छॾे बंद करिए, बाहि ॾींदी
नबी से फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा अल्लाहु अकबर उन्हनि जा पेट जबलनि जेॾा हूंदा नांग बलाऊं विछूं पिया खाईंदनि चवंदा या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम असां ज़ुल्म कोन कयो आहे वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे अरे ज़ालिमो मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियो आलिमन अची तव्हांखे ॿुधायो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा बे तिजारत वापार हलाल अथव व्याज हराम अथव आलिमन अची तव्हांखे सम्झायो 8,000 में पिड़ी त बकरी वठी अचो वरी 8 ॾींहं साॻी बकरी 10,000 में जो जाइज़ अथव हलाल अथव तव्हां 70,000 में कराची में मोट जी में वरिती वरी 6 महीननि खां बाद 1.5 लाख में जो जाइज़ अथव हलाल अथव 50,000 जो प्लाट तव्हां कायम कॉलोनी में वरितो 5 सालनि खां बाद 50 लाख में जो जाइज़ अथव हलाल अथव पर हरम रिबा कंहिंखे 100 रुपया ॾेई करे वरी महीने खां बाद 100 रुपया बि वठो ऐं चाराना मथे था वठो रब फरमाए ईअं हराम अथव जीअं सूअर जो गोश्त हराम लान अल्लाहु व रसूलुहु आकिल रिबा आलिमल तव्हांखे जे नबी जो फरमान ॿुधायो जेको व्याज खाए थो व्याज वठे थो व्याज ॾिए थो जेके शाहिद बीठा जेके मुंशी उते कमीना व्याज जा पैसा लिखनि था मुंहिंजे नबी फरमायो सभिनी ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत आहे जेको सेठ व्याज जो कारोबार करे उते मुंशी बि न बीहो बचन खे हराम न खारायो जीअं हुन जा पैसा हराम जान तव्हांजे बचन जे पेट में बि हराम तंहिंजे करे त असांजा आलिम फरमाइनि था बैंकुनि में नौकिरी बि न कयो छो त बैंक में नौकिरी बैंक में सॼो कारोबार व्याज जो पियो हले दुआ कयो हाणे असांजे आलिमनि कोशिशि कई आहे कोई व्याजी निज़ाम ख़तमु थिए बैंक त बैंकुनि में सॼो कारोबार व्याज ते थो हले पैसा माण्हू व्याज ते रखी था छॾनि किरोड़ ॿ किरोड़ असांजो दीनदार नेक निमाज़ी को रिटायर थो थिए त 50 लाख बैंक में रखी बसि वेठे पियो थो खाए महीने में हिनखे 1 2 लाख मिलंदा पिया बसि असांजो रोड़ी में हिकिड़ो दोस्त हुयो जंहिं पंहिंजे पुट ते 40-50 लाख ख़र्च करे हुनखे पढ़ायईं घर वेठो हुनखे बैंक जो मैनेजरी जो ऑर्डर आयो पंहिंजे पीउ खे चई बाबा मां पिनी करे तव्हांखे खाराईंदुसि मां हिन बैंक में ड्यूटी कोन कंदुसि उहो पीउ जे साम्हूं 50 लाख जो ऑर्डर फाड़े छॾियईं चई बाबा मां आलिम फरमाइनि था त हीअ बैंक जी नौकिरी जाइज़ कान्हे का हिन में हराम जो कारोबार आहे हराम जी पघार आहे तंहिंजे करे मां पंहिंजे बच्चनि खे तव्हांखे पिनी करे खाराईंदुसि महिरबानी कयो मूंखे हराम जी नौकिरी न वठी हिन दौर में बि अहिड़ा माण्हू मथां तव्हां सम्झो त माण्हू मरी विया माण्हू अञा आहिनि असांजे लाड़काणे में को बैंक जो ऑफिसर हो उन आलिमनि जो वाइज़ ॿुधो साईं ॿियर वारनि जो वाइज़ ॿुधाई नौकिरी छॾियईं जेके बि दोस्त ऑफिसर चो चरियो थियो आहे छा हिन नौकिरी जे लाइ माण्हू 50-50 लाख था भरनि चई न मां पिनी करे मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि खे खाराईंदुसि जॾहिं अलाह ऐं अलाह जो रसूल चए थो त हीअ नाजाइज़ आहे नौकिरी हिन में हराम सॼो कारोबार हराम जो आहे पछाड़ी में उते छॾे ॾिनई साईं तार साहिब खां पुछा कयो उते लाड़काणे मदरसे में दाख़िला वरितई पढ़ियो आलिम थी वियो अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु ख़ुशि पियो थो गुज़ारे किरोड़नि जो मालिक बि वेठो आहे कारोबार ख़ुदा छॾींदो आहे अॼु असांजा मुस्लमान कोशिशि करे नौकिरी उहा था वठनि जंहिंमें रुश्वत हुजे जंहिंमें हराम जो पैसो जाम हुजे नौकिरी उहा वठो मुंहिंजे नबी फरमायो व्याज जा 70 गुनाह आहिनि उनमें नंढे में नंढो गुनाह हुआ जो अयन के रजुल उम्महु मुस्लमान थी करे पंहिंजे सगी मां सां बैतुल्लाह में निकाह थो करे एॾो व्याज जो गुनाह आहे अॼु मुस्लमान चए थो इन्नमल बैउ मिसल रिबा रदो बे तिजारत खे व्याज सां तशबीह ॾिनी अथनि चवनि था त तिजारत बि हलाल इन जे करे आहे तिजारत बि इन जे करे जाइज़ आहे छो त हुन में नफ़ो आहे तिजारत बि व्याज वांगुरु आहे
ये नाग भला विछुए तव्हांजे व्याज जा पैसा था जेके तव्हां खाईंदा हो डो मुंहिंजो कोन्हे डो तव्हांजो आहे जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख सच्चो कुरान सच्चो नबी जो फरमान सच्चो मायरे जाफराबाद झटपट में वैसी कुरान मजीद जी मजलिस आहे हिकिड़ो सैयद हुयो उनखे कब्रिस्तान में पूरे आया हज़ारे माण्हू इन ॻाल्हि जा गवाह झटपट जे शहर में मुंहिंजो जुमो हुयो हुते चयो जीअं जो सैयद खे सामीअ में सुम्हारियऊं त हिकिड़ो नाग निकितो उनखे वेड़े जेके अंदरि कब्र में आहे दाहूं करे ॿाहिरि निकिता ईअं मिटी मथो डो उनजो करो हुयो चयोसि व्याज जो कारोबार कंदो हो महीने में जेसि ताईं लख ॿ लख व्याज जा न खाए तेसि ताईं सैयद सुहार खे आराम ई न अचे ख़ुदा करे करे दुनिया में सज़ा ॾियारे ऐं तव्हां ई असांखे सबक़ ॾींदो आहे हर जाइ ते ईअं न थींदो आहे किथे किथे थींदो आहे त मन माण्हू सुधो वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर अल्लाह से फरमासा किथे किथे थोड़ा थोड़ा अज़ाब चखाईंदा आहियूं जीअं मन माण्हू सुधरन मन तो भकन मन मोटी अचन कंदरा जे पासे ॾे हिकिड़ो नौजवान हो हुनखे कब्र में पूरे आया कब्र में पूरे बस कनि त वरी कब्र ॿाहिरि कॾहिं महिल डही वञे कॾहिं महिल फाटी पए हा गुलाम मुस्तफ़ा बोगे खां पुछा करे ॾिसो ॾिसी आहे उहो कब्रस्तान आहे उते वॾो ढेर लॻो पियो आहे मिटीअ भला इहो छो ढेर आहे कब्र जाइ न पई ॾेसि पोइ पछाड़ीअ में ईअं उछलाए टाली मिटीअ जी मथां उछलाए इतबार न अचे त तव्हांखे ॾेखारियो पोइ मां जो नाफ़रमान हो पोइ अम्मा हुनखे पिटियो तलाउ कंदो तोखे कब्र जाइ न ॾींदई उनजो हशर इहो थियो हज़ारे माण्हू ॾिठो लखे माण्हू हिन ॻाल्हि जा गवाह कब्र हुनखे जाइ न पई ॾे किथे किथे अल्लाह ताला कंहिंजे कंहिंजे मुंहं ते दांगी मलींदो आहे जीअं ॿियनि खे सबक़ मिले पर असां चवंदा न अम्मा असांखे पिटे त उते रब असांजो कारो मुंहुं करे त पोइ पीउ माउ जी बदुआ खां बचो न त हाली पीउ माउ खे ईज़ाए मारियो पीउ माउ खे तकलीफ़ूं ॾियो मुस्लमान जो नज़रियो इहो आहे त मां व्याज खावां त इते मूंखे सज़ा मिले रब फ़रिश्तनि खे चए त मलियोसि मुंहं ते तओ त पोइ व्याज खां मुड़ा न त बाबा खाई वठो ईअं न थींदो आहे ईअं जेकर दुनिया में सज़ा मिले पोइ त वाङिया बि कलमो पढ़ी अचे मस्जिद में सही थो चवां या ग़लति थो दुनिया जज़ा सज़ा जो घर न आहे मरण खां पोइ जज़ा सज़ा हिते रब सम्झाए थो किथे किथे ईअं रब कंदो आहे त मन सुधर फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू कब्र मां उथंदा मर्दनि जे पेशानीअ ते औरतुनि जी शर्मगाह औरतुनि जे पेशानी ते मर्दनि जी शर्मगाह इहो गलीज़ पाणी पियो वहंदो जेको उन्हनि जे वात में पियो पवंदो अल्लाह पनाह जहन्नमी बि चवंदा या अल्लाह ही किना माण्हू त कढ तव्हां ॾिसो न सखर सेंटर जेल में किना माण्हू जे बारीक में पवंदा त कैदी बि एहतिजाज कंदा हिननि खे कढो जहन्नम वारा चवंदा ही धप कई अथनि हिननि खे कढो हेॾो असां सां ज़ुल्म थियो दाऊं करे चवंदा या अल्लाह हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे अल्लाह से फरमाईंदो वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून असां कंहिंसां बि ज़ुल्म कोन कंदा आहियूं तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो अरे ज़ालिमो मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि आलिमनि अची तव्हांखे सम्झायो वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिश रब फरमा ज़िना जे वेझो न वञो ज़िना जे वेझो ई न वञो
ये रब कोन फरमा ला तज़नु ज़िना न कयो अल्लाह से फरमा वला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ही न वञो माना ज़िना जा सबब इख्तियार न कजो ही मौसीकी राग ही नाच गाना ही बेपर्दगी परायने माइन सां मोबाइल ते ॻाल्हाइण इहो सभु ज़िना खे ईअं लाज़िम आहे जीअं सिज खे रोशनी लाज़िम आहे मन ज़ना ज़ुनिया खबरदार पाड़े में का गरीब मिस्कीन जो लोगो न लतार जा मता रब तुझे लोई कोट ई हवेली के ऊंधो न करे जदे क्या मत मोह न खणी सघंदे मन ज़ना ज़ुनिया बेजी न्याणी जी इज्जत के बर्बाद न कर मता रब तुझी इज्जत वारी शरीफ न्याणी को बदलो न वठ जैसी करनी वैसी भरनी जरा करके तू देख पांजी न्याणी पांजी भेण पांजे अम्मा पांजे घर वारी जी इज्जत जी हिफाजत चाहो था तो बेजी न्याणी बेजी भेण बेजे अम्मा बेजे घर वारी जी इज्जत जी हिफाजत कयो हत्ता को उलमा फरमाइन था जेको ज़िना थो करे पछाड़े में उन जे घर जे दीवारुनि सां ज़िना थी न अब ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ो सोनारो हुयो ओ घर जो आयो तो उनजी घरवारी रोए थी भई मुसल्ले हयादार शरीफ बापर्द रोए पई तो मूंखे चयसि छो थी रोई मूंखे चई मूंखों वरी ग़लती थी वई आहे तवजो कजो अलाए कहिड़ो मूंखों गुनाह थी वियो आहे जो ही दरवाज़े ते किथे किथे पाणी खारो हूंदो नी पोइ ही गॾहनि वारा ॿाहिरों ब्रज तो दॿा भरे ईंदा आहे या न नौशारे में बि ईअं थींदो आहे ब्रज तो ये गॾह गाॾनि ते दॿा भरे ईंदा सो घरवारी रोई करे चयसि मां जो हिन गॾह गाॾे वारे खां यो डबो पाणीअ जो पई वठां त मुंहिंजे हथ खे पकड़ियईं ज़ोर ॾिनई ग़लति इरादे सां मस रब मुंहिंजी इज़त बचाई आहे त उन सोनारे जे अखियुनि में पाणी अची वियो चई ॾोह तुंहिंजो कोन्हे ॾोह मुंहिंजो आहे मन ज़ना ज़ुनिया जैसी करनी वैसी भरनी अॼु मुंहिंजी दुकान ते हिकिड़ी माई आई पोइ मां हुनखे चूड़ियूं पियो पायां पोइ हुनजे हथ खे मां बि पकड़ियुमि ग़लति इरादे सां ज़ोर ॾिनमि रब थॾे ते मूंखों बदिलो वठो आहे मन ज़ना ज़ुनिया जैसी करनी वैसी भरनी जरा करके तू देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तू देख क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र में उथंदा उन्हनि जा पेट जबलनि जेॾा सॼो कुल्हो 6 किलोमीटर खॿो कुल्हो 6 किलोमीटर कुल्हा वधियल ॾंदई ॾाठूं ओध जबल जेतिरा ज़ुबान उन्हनि जी 3 किलोमीटर ज़ुबान वधियल हूंदी मथियों चपो वॾो थी वञी क्यारीअ सां लॻंदो हेठों चपो वॾो थी वञी दुन सां लॻंदो तल्फउ वजूहहुम अन्नार वहुम फीहा कालिहून उन्हनि जे मुंहं खे बाहि वकोड़ ईंदी क़ुरान तो फरमाए एॾा बदशिकिल हूंदा रब खे चवंदा या अल्लाह असां सां एॾो ज़ुल्म छो थियो आहे रब फरमाईंदो असां ज़ुल्म कोन कयो आहे तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि आलिमनि अची तव्हांखे सम्झायो त बाबा निमाज़ पढ़ो 700 दफ़ा क़ुरान मजीद में निमाज़ जो ज़िक्र आहे पर तव्हां सां एॾा गौरा थी वियो एॾा रईस थी वियो जो मस्जिद में आज़ान पई चे त कुर्सी तो उथी न पिया सघो एॾा तव्हां वॾा माण्हू थी वियो जो मस्जिद ताईं तव्हां खां पंधु न पियो पुॼे मस्जिद जे गेट में अंदरि न पिया अची सघो मस्जिद जे टाकीअ ते वुज़ूअ जे लाइ वेही न पिया सघो तव्हां मस्जिद में सिफ़ में निमाज़नि सां गॾु बीह न पिया सघो तव्हां वॾा माण्हू हुयो मोतबर तंहिंजे करे हाणे मां रब तव्हांखे वॾो कयो आहे
तव्हांजो ॾंदो ई ॾाठ बि ऊद जबल जेतिरा तव्हांजा कुल्ला बि 6-6 किलोमीटर तव्हांजी ज़ुबान बि 3-3 किलोमीटर वधायां थो तव्हांजे अखियुनि जे हेठां हदीस में अचे थो वॾा रोग जे करे घाव थी वेंदा घारा थी वेंदा जो ॿेड़ियूं हलाइजनि त उहे ॿेड़ियूं बि हली वञनि ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम चखो हाणे अज़ाब दुनिया में तव्हां वॾा मोतबर हुयव पाण खे सम्झो पिया त असां जहिड़ो केरु आहे ई कोन केरु थींदो अलाह जो असां अलाह जे घर मस्जिद में वञूं हाणे चङी तरह थियो मोतबर बाबा जेकॾहिं चाहियो था त वॾा माण्हू थियूं त पोइ बेनमाज़ी थियो जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां वॾा माण्हू थियूं त पोइ बेनमाज़ी थियो बेनमाज़िन खे रब ईअं वॾो कयो ॾंदो ई ॾाठ ओद जबल 6-6 किलोमीटर कुल्लो वधियल हाणे चङी तरह मोतबर थी अॼु ही ग़रीब आहे मिस्कीन मज़दूरी थो करे इहो बि चए थो त मूं जहिड़ो केरु आहे मोतबर मां वरी अलाह जे घर में वञा मां वरी रब जे आॾो झुकां वञी ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम रब फरमाईंदो चखो हाणे अज़ाब तूं दुनिया में पाण खे मोतबर सम्झंदे हाणे चङी तरह मोतबर थी सो जेकर चाहियो था त मोतबर थियूं त पोइ बेनमाज़ी थियूं अॼु वाइदो कयो त निमाज़ पढ़ंदासीं निमाज़ पढ़ो बाबा सुबुह जो क़ुर मजीद जो दौर कंदा कयो अक़ीदो ईमान तव्हां ही असांजो सही आहे सभु असां मुस्लमान आहियूं कंहिंजो हक़ न खाओ कंहिंजो हक़ न खाओ कंहिंजे ज़मीन ते प्लाट ते कब्ज़ा न कयो तुंहिंजे भरिसां कंहिंजी ज़मीन आहे बनो बने सां भली भाउ जी ज़मीन हुजे इन दंग वारे बने जो तास न वठिजे इन दंग वारे बने खे लपो न हणिजा थी सघे थो पराई ज़मीन जो लपो तोड़े अची वञे क़यामत जे ॾींहुं 77 ज़मीन जा रब तोक बनाए करे गिची में विझंदो पंहिंजा हक़ रब माफ़ करे सघे थो पर ॿाननि जा हक़ माफ़ न कंदो अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़ क़ुरान जे कुछ आयतुनि खे मञो था कुछ जो इनकार था कयो सिंधी में चवंदा धक्को हण धी खे त सुधरे न असुल धक्को यहूदनि खे अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़ क़ुरान जे कुछ आयतुनि खे मञो था कुछ जो इनकार था कयो अॼु असांजा मुस्लमान के निमाज़ी तहज्जुद गुज़ार सोम सलात जा पाबंद वाइज़ कंदा तबलीग कंदा पर परावा हक़ पिया खाईंदा भेनरुनि खे हक़ न ॾींदा पीउ मरी वियो पिनसन सॼी भार खाई आहे भेण खे न ॾिनो 100 जगह ज़मीन ही बाबे जी सॼी पुट खाई आहे भेनरुनि खे वेसो बि न ॾिनऊं अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़ ही छा थी वियो आहे तव्हांखे जो क़ुरान जे कुझु आयतुनि खे मञो था कुझु जो इनकार था कयो जेकर नथा मञो त सॼो क़ुरान खे इनकार कयो पोइ यहूदनि वांगुरु पैसे जो मज़ो था वठो मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा इल्ला हुवा ला इलाहा इल्ला न हेॾे न होॾे बा मरी वियो त हुनजी मिल्कियत ते कब्ज़ो करे वियो भा न भाॼाईअ खे हक़ ॾिनई न भाटनि यतीमनि खे हक़ ॾिनई अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़ ही छा थी वियो आहे तव्हांखे जो क़ुरान जे कुझु आयतुनि खे मञो था कुझु जो इनकार था कयो अॼु वाइदो कयो त सॼे क़ुरान खे मञींदासीं हक़ ॾियो बाबा भेनरुनि खे पेंशन पी जी आहे त हुन में भेनरुनि जो बि हक़ आहे यतीमनि जो बि हक़ आहे उन्हनि इन्नल लज़ीना याकुलून अम्वालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा क़ुरान तो फरमा जेके यतीमनि जो माल था खाइनि ये ख़ुशि न थियनि त असां यतीमनि जो माल खाई करे ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदासीं दुनिया में पंहिंजे पेट में बाहि जा अंगर पिया खाइनि वसयस्लऊन सईरा मरण खां बाद हिननि जी क़ब्र जहन जे बाहि मां हिकिड़ो बाहि जो गड़ो हालांकि मरी वञे त मरण खां बाद जनाज़ो बि बाद में पढ़ायो पर हुनजा जेको आहे सो कर्ज़ लाहे या को ज़ामिन थी बीहे मौली साहिब ऐलान कंदो आहे न त बाबा हिन जे मथां कंहिंजो कर्ज़ हुजे हिन जा पुट आहिनि उहे कर्ज़ लाहियो जेको बि केरु मरी वञे त पहिरें नंबर ते मयत जा कर्ज़ लाहियो इहो हक़ अथव हुनजो
प्लाट विकणी, ज़मीनूं विकणी, दुकान विकणी, मेयूं ढगियूं विकणी करे मईत जो कर्ज़ लायो, छो त जेसिताईं उनजे मथां कर्ज़ आहे तेसिताईं क़ब्र में पकड़ियल आहे। शहीद तां हर गुनाह माफ़ थो थी वञे, शहीद बिना हिसाब जे जन्नत में ईंदो, पर जेकर शहीद जे मथां भी कर्ज़ आहे त उहो भी बीठो हूंदो जेसिताईं उहो कर्ज़ अदा न करे। त पहिरें नंबर ते मईत जा कर्ज़ लायो, ॿिए नंबर ते उन मईत जो जेको माल आहे उहो वारसनि में विरायो। बेवा आहे, यतीम बच्चा आहिनि, अबो अमा आहिनि, उन्हनि में उहो माल वारसनि में विरायो। ॿिए नंबर टे नंबर ते हुन जेका वसियत पूरी कई आहे, वसियत कई अथई, उहा बि 3 हिसे मां वसियत हुनजी पूरी कबी, माल जे 3 हिसे में वसियत हुनजी पूरी कबी। मां मारी जलसो कराइजो, ख़ैरात कजो, मस्जिद ठाराइजो, उहा बि माल जे 3 हिसे मां हुनजी वसियत पूरी कबी। उन खां बाद जंहिंजी मर्ज़ी आहे, पुट पंहिंजे पीउ जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात करे, घरवारी पंहिंजे मुड़ुस जे ईसाले सवाब जे लाइ, भाइर पंहिंजे भाउ जे ईसाले सवाब जे लाइ, या पीउ पंहिंजे पुट जे ईसाले सवाब जे लाइ जेतिरो ख़ैर करे जाइज़ आहे। पर अञा मईत जो कर्ज़ ई न लथो आहे, मईत जो माल वारसनि में विरायो ई कोन्हे को, मईत जी वसियत ई पूरी न की आहे, ऐं अॻे ई तव्हां टीजे ते 5 लखनि जी ख़ैरात करे ग़रीबनि मिसकीननि खे खारायो। इन में त यतीमनि जो बि हक़ हो, बेवा जो बि हक़ हो, उन खां पुछा कई अथव? उहे त नंढड़ा आहिनि, उन खां पुछा कंदो तॾहिं बि जाइज़ न आहे। सॼो वाइदो कयो त हिननि मईतनि जा इहे हक़ पूरा कंदासीं। अल्लाह सां दुआ आहे